कुरान शरीफ जी दिल है इन जो कसम खणी तो गाल कया मौलाई साहब मौलाई को सदाए कंहिंजी बच्चन जी रोज़ी ख़त्म करे नालो शायद बेन के दे उन में खुश हो जे असांजो जो पंटी एल्बम मुझो असली ये कुरान नालो प्यास कर पंटी एल्बम जो आज़ाद प्रोडक्शन में हो मुझो हो वो एसआर प्रोडक्शन में हकीकत भेड़ान जो शुरुआत मौलाई साहब एसआर वारो तो उन दिल वधी वे पढ़ाई के कोज़ो करण जे लाइ फ्रॉड करण जे लाइ उन ते वधी वई शायद राव जो शायद रात सरे आम चवां तो आगे भी चो मैं उन के बाहर त बेहतर थी ये जेके गाड़े बोड़ खाण वारियूं हरकतूं छॾे ॾे त बेहतर थी जवान आहे जवान जो पुटु आहे साम्हूं अचे विड़ मां तुंहिंजे घर जे साम्हूं वेठो आहियां साम्हूं स्टूडियो आहे जो तूं कंधार पुटराए पंहिंजे माना पराए कुलनि ते बंदूक हलाइण छॾे ॾे साम्हूं स्टूडियो थी अॼु मीडिया ते विड़ ऐं पंहिंजो कमु करे ॾेखार सचाई करे ॾेखार दुनिया खे ॾेखार पंहिंजो कमु त मुंहिंजी हेतिरी ईमानदारी आहे हेतिरी बाक़ी माण्हुनि खे ब्लैकमेल करणु छॾे ॾे सॼी गेम जेकी हले थी जंहिंमें मौलाई साहब बि शामिलु थी वियो आहे हुन सां गाड़े बोड़ वारे सां मूंखे काई ज़रूरत न आहे तुंहिंजे एल्बम जी मुंहिंजी जेके बि नुक़सानु थियनि था उन ज़िम्मेवार सरेआम मौलाई साहब तूं आहे जेतिरो बि नुक़सानु थींदो जेको बि मूंसां मसइलो थींदो हे मां क़ुरान आडो थो करे चवां थो उन ज़िम्मेवार तूं आहे जेके गाड़े बोड़ वारनि सां गॾिजी करे जो प्लानिंग ठाहींदो असां वरितो इहो टीप हसन शाह सां प्लानिंग ठाहींदो हुते जेको बि मूंखे थियो मुंहिंजे बचनि खे थियो उन नुक़सान जो ज़िम्मेवार तूं आहे एल्बम करे उन सां यारी वारो किसो शुरू कया मां फलाणी मूंसां नथी ॻाल्हाए मुंहिंजी यारी आहे त फलाण थी तव्हांखे ख़बर आहे दुनिया खे ख़बर आहे नगमा नाज़ मुंहिंजे हथ जी फनकार आहे तयारु थियल आहे असांजो अॼु ताईं भेण भाउ वारो रस्तो पर असांजे धीअण हराम कयो आहे हे क़ुरान आॾो पियो आहे त इंसाफ़ कयो वञे मूं ग़रीब सां हे तव्हांजे आॾो सभिनी दोस्तनि खे शेयर कयो यासीन शरीफ़ क़ुरान जी दिलि आहे मां तव्हांखे आॾो कयां मूं ग़रीब सां एतिरो वेदन कई वई आहे तव्हां हद खां वधीक अॻे जेको मसइलो तव्हां ॿुधो हुयो राहू जे साहब वारो उन जो ज़िम्मेवार पाण तोखे वरी बि चऊं था बाबा असां इंसाफ़ कर न त जेको बि ॾींहों ॾींहुं गुज़रंदो वेंदो मुंहिंजे दिलि तां मुंहिंजे रोज़ी में तंगी थींदी जेको बि मूंसां मसइलो थींदो मौलाई साहब उन जो ज़िम्मेवार तूं आहे ऐं शायदि राहू जो आहे ऐं हसन शाह आहे अगरि को बि नुक़सानु पहुतो त सॼी फिल्म जो माना कहिड़ो माना मौलाई साहब तूं शुरू आहे छो जो तूं मूंखे कमु ॼाणाए तूं मौलाई आहे मौलाई ग़रीबनि खे हक़ु ॾींदो आहे तूं मुंहिंजी रोज़ी ते लत छो ॾिनी आहे पंहिंजा तुंहिंजा दुश्मन कीअं ॿ पंहिंजनि सां नाज़ थींदो ज़ुल्म थींदो तव्हां भले तूं माराए छॾ गोली हणी ॿधराए छॾियां ॿियनि बि त मूंखे ॿधरायो तूं त उहो तूं बि कमु कजांइ इहो ॿियनि बि त ॿधरायो मूंखे वरी तूं बि अचे इहे कमु कजां हुन सां मिली करे फिल्म ठाहिजांइ पोइ दुनिया तोखे पोस्की पटका ॿधंदी मूं ग़रीबी रोज़ी सिके मूंखे जेल में बि हणाइजांइ पोइ दुनिया तोखे वॾो सलाम कंदी ऐं वॾो चाहींदे मोहबत कंदे दिलि सां कंदे त हिन ग़रीब सां हिन ज़ुल्म कयो आहे ऐं हेॾी नाजाइज़ी कई आहे तोखे दुनिया सलाम कंदी ॿिनि हथनि सां तूं खण कसम पंहिंजी वॾी ॿई जेके पुट प्यारा थी हे मां ते तूं कलम पढ़ंदो उन जो कसम खण त मूंखे तूं फासायो या ॿियनि फासायो उन ज़ाल मुंहिंजो जेको बि नुक़सानु थींदो उन जो ज़िम्मेवार सरे आम तो लाइफ ते चवां दुनिया में ॿुधे दुनिया खे चए तूं आहे भले मूंखे ॿधराए वञे माराए वञे ज़िम्मेवार तूं आहे अलाए कहिड़ा मूंखे वेर थो वठे ग़रीब खां को पलान त थी रहियल को पुराणो थो मूंखे ॿुधाए त भाई फलाणो पलान थो ठाहे थो